सदीदो महबूब मां पहुचंदुसि। मलाक चवंदा सुहिणा भली आयो जी आयो, पर ख़बर अथव त ही रमज़ान जो बेअदब आहे। रमज़ान महीने में चरंदो फिरंदो हो, ईअं पियो खाईंदो हो ॼण मुस्लमान जो बच्चो ई न आहे। रोज़ेदार न हो, रोज़ेदार तां चथरू कंदो हो, मज़ाक कंदो हो, तंज़ कंदो हो, ताम हणंदो हो, सॼो ॾींहुं चांहि जे हवाले, बोतल जे हवाले, खाधे पीते हवाले हूंदो हो। हबीब रब जो असांखे हुकुम थियल आहे त मोहम्मद करीम जीअं चवे तीअं कयो। हबीब जी तव्हां छॾायो त भली, पर महीनो रमज़ान जो बेअदब आहे। हिन ते ॿिए माण्हू जो केस कोन्हे को रमज़ान महीने जो फरियाद आहे। नबी फरमाए था मां हथ कढंदोमांसि। मलाइका जंहिं रमज़ान सां न निभाई उन खे मां छो छॾायां? जागी थो ॻाल्हाए त सही। अरे रहमत वारे नबीअ खे ॾुखो न, हबीब खे नाराज़ न बना। हबीब जी ज़ात बरकात खे रोज़ा रखंदे महबूब राज़ी थींदो, अल्लाह राज़ी थींदो। महबूब जी ज़ात बरकात उम्मतियो हिन महीने जी अहम इबादत रोज़ो आहे। रोज़ेदार ते रब जी वॾी महिरबानी आहे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ऐलान कंदो रोज़ेदारो जी मुंहिंजा मौला उथो। उथी बीहो, उथी बीहंदा, हिक ॿिए जे पिया निहारींदा। वरी रब जो को हुकुम आहे का इबादत आला छा? जी मुंहिंजा मौला फरमाईंदो इबादत जो दौर दुनिया में हो, तव्हां लिकल इबादत कई, रोज़ो ॾिसण में न ईंदो आहे। हींअर वेठा आहियूं, रोज़ा आहे तो बेरोज़ा तो ख़बर कान पवंदी, कंहिंखे रोज़ो आहे कंहिंखे न आहे, रोज़ो ॾिसण में न ईंदो आहे। मुंहिंजा बाना तव्हां लिकल इबादत कई, हलो हिसाब पोइ थींदा, तव्हांखे लिकाए जन्नत में छॾे अचां। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ। अरे सॼो ॾींहुं भला ॿियो मिसाल ई तोखां पुछां। हिकिड़े माण्हू खे ऑपरेशन थी, सर्जन डॉक्टर चए थो अब्बा तुंहिंजी सुभाणे ऑपरेशन, हेतिरा कलाक में खाधो पीतो बंदि कर। ईअं थींदो आहे न ऑपरेशन में, खाइण पीअण बंदि। मिट भाउ पुट मथां वेठो हूंदी, बाबा ख़बरदार सुबुह ऑपरेशन न खा न पी, उन बुख बर्दाश्त कर। छाजे करे? जान बचंदी। छा बचंदो? जान बचंदी। मां तोखां पुछां थो, ॿुधा उहो जंहिंजो ऑपरेशन थिए थो, जंहिंखे खणी विया आहिनि, अबा खाईंदो? ॻाल्हायो ॻाल्हायो, पीअंदो? अदा उन बुख बर्दाश्त करण, जान बची पई। ख़ुदा जा बानो रब थो फरमाए डॉक्टर जे चवण ते खाधे बंदि करण वारा, उते जान बचंदी आई। जे मूं रब जो चवण करे रमज़ान में ॾींहं जो रोज़ो रखे न खाईंदे त ईमान बचंदी। होते दुनिया जे हयातीअ जी नेमत मिलंदी, हेॾे मूं रब जी जन्नत मिलंदी, ताज मिलंदई, महिरबानियूं थींदी। मां रब बि राज़ी थींदो, मां मुंहिंजो महबूब राज़ी थींदो। एॾो प्यारो महीनो, शान वारो महीनो, ॾाढो भलारो महीनो। मुंहिंजा साईं सोचा क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन मुबारकुन, वॾो बरकत वारो महीनो, रहमती छां बणजी आयो आहे। हबीब जा उम्मतियो, रोज़ो ॾाढी प्यारी इबादत आहे, सुस्त नथी, काहिल नथी। अल्लाह साईं असां तव्हांखे सम्झ ॾे। सवेर शाह साहब ऐं ॿिए अधे गज़ल पे चयो सैयदना अली जिल मुर्तज़ा जी शान में, ॿुधी ॾाढी दिलि खे बहारी पे आई। पर अलीअ जो रस्तो वठंदी न, इहो न, इहो न, वाह वाह ॾाढी थो करे माण्हू, पर रस्तो वठे सैयदा तय्यबा ज़ाहिरा ताहिरा फाज़िला फातिमा साइमा आबिदा साजिदा, अल्लाह जे हबीब जी न्याणी, शानदार न्याणी, जो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं जन्नती औरतूं जन्नत में दंग थींदियूं। रब जी तरफ़ ऐलान थींदो, नबीअनि जूं घर वारियूं, सहाबनि जूं घर वारियूं, इमामनि जूं घर वारियूं, वलियनि जूं घर वारियूं, जेके बि जन्नतियाणियूं आहियो, तव्हां राज आहियो, ख़ातून सभिनी जी सरदार आहे।
हथ मथे खणी चा बुढ़ी न चा सैयद तय्यब हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा बचड़ा हसनैन करीमैन बीमार थी गया बास थी बासी असां तव्हां वटि बास हूंदी आहे दुहिलनि शरनायन सां गॾु हलंदासीं शाह गुदरी ते शैतान जो रस्तो असी सुन्नी वलियन जे तारीफ़ करण वारा पर इहा मोकल न आहे तो ते तू वञी बुरायूं कर वलियन ते वञी औरतूं नचा वलियन ते बेपर्द औरतूं वठी वञ वलियन जे कब्रनि खे तवाफ़ कर वलियन जे कब्र सजदा कर न न न कॾहिं बि न सजदो रब्बुल आलमीन